बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पाण अलाह पाक जे बारे में शाह साहब जे नुक़्ते नज़र सां थोरो उनखे ॾिसूं था, कोशिशि था करियूं। इंसान ऐं ख़ुदा रोज़े अवल खां आहिनि। जॾहिं इंसान वटि अञा शऊर बि कोन आयो तॾहिं बि उन्हनि खे अलाह जी ज़रूरत पई थिए, छाकाणि जो उन्हनि खे तकलीफ़ूं ईंदियूं हुयूं त उन में का सपोर्ट उन्हनि खे खपंदी, तॾहिं ई हुननि अलाह खे हासिलु करे वरितो हो। ऐं ज़ाहिरी अलाह साईं जी ख़लक़त हुई, तंहिं करे अलाह साईं पोइ हुननि जी मदद कई, छाकाणि जो हुनखे जुस्तजू हुई। पोइ उन हिसाब सां भिटाई साहिब जो हिकिड़ो बेत आहे, जनी खे जीअं पिरियनि पाण पसायो, तनी खे तीअं ई लियाका पाइण आया। अलाह साईं जिन खे जितां पाण ॾेखारियो, पंहिंजी हस्ती हुननि खे ॾेखारी, पंहिंजी मदद हुननि सां कई, तनी खे तीअं ई लियाका पाइण आया। उहो उते ई ॾिसंदो, उहो ई घस वठंदो, जंहिं घस खां उन ॾिठो हूंदो। सम्झ जी ॻाल्हि आहे, जेको जेतिरो सम्झे थो। मसलन इहो हिकिड़ो किसो आहे त हज़रत मूसा बि वाइदो कयो, अलाह जी सिफ़त सना बि ॿुधाई। हिकिड़ो ॿकरार हो, उन बि वाइदो ॿुधो पियो। वाइदो ॿुधण खां पोइ हू जंहिं महिल आयो पंहिंजे ॿकरियुनि में, तेॾी महिल अची अलाह खे ॿाॾाइण लॻो त ए अलाह साईं, तूं मूं वटि अचु, ऐं तुंहिंजे लाइ ॻाढ़ी खट विछाईंदुसि, उन ते रेशमी बिस्तरो विछाईंदुसि, तुंहिंजे लाइ ॿकरी पवंदुसि, तोखे पचाए खाराईंदुसि, तोखे खीरु पीआरींदुसि, तूं थकल हूंदी ऐं तोखे ज़ोर ॾींदुसि। हाणे इहे जेके हिन ते ॿोलियूं पियो अलाह सां पियो ॻाल्हाए, हज़रत मूसा अची लंघियो त हुनजी गुफ़्तगू ॿुधी त हिनखे चई त दरवेश ई तूं छा पियो करीं? चई त मूसा तो जो चयो। चई मूं ईअं तोखे चयो छा? चई मूं ईअं सम्झो। त इहो आहे हिकिड़ो अलाह खे सम्झण जो पंहिंजो तरीक़ो। अॼु बि असीं अलाह खे पंहिंजे ई अंदाज़ सां सम्झंदा आहियूं, ऐं जॾहिं असांखे तकलीफ़ ईंदी आहे त असां उन खां पंहिंजे अंदाज़ सां घुरंदा आहियूं। भले असांजा केॾा बि वाइज़ ॿुधल हुजनि, किताब पढ़ियल हुजनि, पर अलाह साईं खां खे असीं वरी पंहिंजे अंदाज़ सां जेको आहे राज़ी करण जी कोशिशि कंदा आहियूं। पुराणे ज़माने में मतिलबु ईअं हूंदो हो त हू माण्हू तोड़े जो हू पाण खे अज़ियतूं ॾींदा हुआ, इंसाननि जूं वॾियूं तकलीफ़ूं पंहिंजे सिर ते खणंदा रुगो त जीअं अलाह साईं असां ते राज़ी थिए। इहो हुनजो कुझु तरीक़ेकार ईअं हूंदो। ऐं अॼु बि असीं अलाह साईं खे राज़ी करण लाइ क़ुर्बानियूं बि ॾियूं था। जानवर जी क़ुर्बानी त असीं बि कयूं था, हू वरी माण्हुनि जूं बि क़ुर्बानियूं कंदा हुआ। अहिड़े नमूने सां जेको आहे सो ईअं हूंदो। ॿियो हिकिड़ो बेत था पढ़ूं, हिकिड़ो सुवालु हूंदो आहे, अलाह साईं कहिड़ो आहे, कीअं आहे? भिटाई साहिबु हुनजो जवाबु थो ॾिए। चए थो सूरत सूझ मचंदी, पीउ पुछी जो, सुख न आहे सो मुंहुं मुक़ाबिल न थिए। तूं सूरत जंहिं ख़ुदा जी सूरत जंहिंजी शबीअ में थो वञी, जंहिं ख़ुदा जे में, इन चकर में तूं न पढ़। जेको महबूब तूं ख़ुदा पुछींदो, सूरत सूझ मचंदी, पीउ पुछींदो, सुख न आहे सो। हू हिकिड़ी ॻाल्हि आहे, हू हिकिड़ी कुदरत आहे, हू हिकिड़ो निज़ाम आहे। मुंहुं मुक़ाबिल न थिए। तुंहिंजूं अखियूं तुंहिंजे साम्हूं कोन ईंदो जो तुंहिंजूं अखियूं हुनखे ॾिसी सघनि, बाक़ी हुनखे पसी सघींदो। समाज में जेकी कुझु वहे वापरे थो, हुन में तूं हुनजी कारसाज़ी ॾिसो, हुनजी कुदरत ॾिसो, वरी तूं ॾिसो तुंहिंजी कीअं थो मदद करे। अलाह साईं क़ुर शरीफ़ में बि हिकिड़ी ॻाल्हि फरमाई आहे, ख़ुदा जे रसीअ खे मज़बूतीअ सां झलियो, फिरकनि या टोलनि में तक़सीम न थियो। भिटाई साहिबु इहा शइ थो सम्झाए त थुड़ वठी थांहार कर, नाहक ॾार मॾोर, लॻी लड़ लामुन जे, भोरी मन मभोर, साहिब सोई सोर, जो सैयद चए सभ जो। थुड़ वठी थांहार कर, तोखे थुड़ मिली वियो आहे। हिकिड़ो वणु आहे, उन में शाखूं बि आहिनि, ॾार बि आहिनि, टारियूं बि आहिनि। तूं थुड़ तोखे मिली आहे, थुड़ माना तोखे हुनजी बुनियादु जॾहिं मिली वियो आहे त तूं हुनखे मज़बूतीअ सां झल ऐं थांहर कर, इत्मीनान कर, मुतमइन थी, यकीन रख। नाहक ॾार मंडोर, वरी उहे जेको हुनजा ॾार आहिनि
उन्हनि जे में जेको आहे पाण खे पियो मुंझाई, उहे बि ॻोल्ही, उन्हनि में बि ॻोल्ही। लॻी लड़ लामुन जे भोरी मन मभोर, वरी टारनि में अची पियो वञे, वरी टारनि में पियो अचो ॾे, पंहिंजो पाण खे परेशान पियो करे। छो जो हाणे तूं यकीन मां निकिरी हाणे बेयकीनी जे हालत में तूं हाणे ईअं पियो भिटकंदे। साहिब सोई सोर जो सैयद चयाए सभ जो। शाह साहिब थो चए साहिब उहो ख़ुदा जेको पूरी काइनात जो ख़ुदा आहे, सभिनी जो आहे। छा थियो जॾहिं मीसाक ते जेको अलाह साईं अरवाहनि खां जेको वाइदो वरितो त हुन में सभु अरवाह हुआ। उहे भले उन खां पोइ के ईसाई थिया, के यहूदी थिया, के अला मज़हब थिया, के मुस्लमान थिया, पर उहे सभु हुआ रूह हुते ऐं उन्हनि जो पंहिंजे ख़ुदा सां वाइदो हो ऐं उन वाइदे जे जुस्तजू में हू रहिया आहिनि, कहिड़े बि मज़हब में हुजनि, पर हुननि वटि जेको आहे इहो आहे जुस्तजू रही आहे। तंहिं करे उहो ई साहिबु आहे, उहो ई हिकिड़ो अलाह आहे, उनखे जेको आहे माण्हू तोरे, उनखे यादि करे, उनजो ज़िक्र करे, इहो कुझु बहितर कया थो। महिरबानी।